मुल्क में सियासी छिकताण घटिजे, सियासी इख़्तिलाफ़ न घटिजणु खपे, न त जमहूरियत ख़तमु थी वेंदी। सियासी इख़्तिलाफ़ त बरक़रार रखणु खपनि ऐं रहणु घुरिजनि, पर जेको छिकताण आहे उहा ख़तमु थिए। कुझु मिनिमम ॻाल्हियुनि ते हिकु जहिड़ाई पैदा थिए त जीअं कार वहिंवार हिकिड़ी सुकून सां हले, बेयकीनी मुल्क मां ख़तमु थिए। त ज़ाहिर बेयकीनी तव्हांजी कॾहिं ख़तमु थींदी आहे जॾहिं माण्हुनि खे, मुख़्तलिफ़ इदारनि खे, इंटरनेशनल डोनर्स खे, सभिनी खे लॻे कि हिकिड़ी थ्राइविंग डेमोक्रेसी आहे, हिन में अपोज़िशन आहे, हिन में गवर्नमेंट आहे, हिन में अपोज़िशन ऐं गवर्नमेंट जा के ज़ाती झगड़ो न पियो हले। ही ज़ाती झगड़ो जिथे हलणु शुरू थी वेंदो आहे त इमरान ख़ान ईंदो त नवाज़ शरीफ़ खे जेल में विझी सफ़ा ही नपोड़े छॾिबो, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ईंदा त इमरान ख़ान खे नपोड़े छॾिबो, पोयां केर बि ॿिन्ही जो हो। ज़ाती झगड़ो त उन्हनि जो, हिननि जो त न हो। त ज़ाती झगड़ो सभिनी जो रहे थो। त ज़ाती झगड़ो जॾहिं ख़तमु थिए थो त मुल्क क़ौम जी बहितरी थिए थी। हा, ज़ाती झगड़ो ख़तमु करे वठोसीं। पाण वारा को भोतार नथा हिननि जो फ़ैसिलो कराए सघनि, जिरगो करे वठनि, चार चङा मुड़ुस घुराए सिंध में वेही हिननि जो इमरान ख़ान ऐं हिननि जा फ़ैसिला, उते बि किथे न किथे जिरगो तो थी थो, उते ॿिया चङा मुड़ुस कराए।